तहक़ीक़ जी भरी तूं मथे एरीअ रखेज, हक़ल हक़ीक़त जी ॿोड़ो थी ॿुधेज, अंधो थी पसेज मुशाहिदो महबूब जो। इन शेर सां मां पंहिंजे ॻाल्हाइण जी शुरूआति कंदुसि। ही बेसिकली हिकिड़ी जेका स्क्रिप्ट आहे, ही सिंध में मुख़्तलिफ़ क़दीम आसार जेके आहिनि एंटीक्विटीज़, उन में अंदरि ही अञा ताईं मौजूदु आहे, जंहिंजो मां शाहिद आहियां। बेसिकली मूं फ्रेस्को पेंटिंग आर्ट खे महफ़ूज़ करण लाइ कमु कयो पिए। उन में मुंहिंजो हिकु ॿ किताब शाया थी चुका आहिनि ऐं मुंहिंजी तवजो सिर्फ़ु फ्रेस्को पेंटिंग आर्ट जेको आहे या जेके पेंटिंग जा जेके नमूना आहिनि उन्हनि खे प्रिज़र्व करणो, महफ़ूज़ करणो ऐं उन्हनि खे डॉक्यूमेंट करे एंटीक्विटी डिपार्टमेंट ताईं पहुचाइणो, त उहे वरी उन ते जीअं प्रिज़र्वेशन, कंज़र्वेशन ऐं रिस्टोरेशन जा जेके मरहला थींदा आहिनि उन्हनि ते उहो तरतीबवार कमु कराइनि, या जंहिं मानूमेंट में जंहिं कम जी ज़रूरत हुजे उनखे, मिसाल कुझु मानूमेंट्स खे रिस्टोरेशन जी ज़रूरत हूंदी आहे त उनखे रिस्टोर कयो वेंदो आहे, कनि खे वरी कंज़र्वेशन जो, कनि खे प्रिज़र्वेशन जो। थियो इहो इत्तेफ़ाक़ त हिकु दफ़े मां पंहिंजी फील्ड रिसर्च जे दौरान मां जंहिं वीडियोज़ जिथे मूं डॉक्यूमेंट कया, जेके तस्वीरूं कढियूं, उहो डेटा मूं वटां फुर थी वियो कंहिं न कंहिं तरीक़े सां, त मूंखे वरी ॿीहर उन्हनि साॻियनि मानूमेंट्स वटि वञिणो पियो। जॾहिं मां ॿीहर वियुसि नए सिर मूं तस्वीरूं कढियूं त मूंखे उन्हनि ई मानूमेंट्स में पेंटिंग सां गॾु इहा हटवाणकी जेका स्क्रिप्ट आहे, जंहिंजी मूं वीडियो डॉक्यूमेंट्री तव्हांजे लाइ पेश कई, इहा नज़र आई। पोइ मूं इन जूं तस्वीरूं कढणु शुरू कयूं। माण्हुनि सां मूं कचहरी जे दौरान जेके वॾा वॾा स्कॉलर हुआ, राइटर हुआ, या मुख़्तलिफ़ किताबनि जा लेखक हुआ, उन्हनि मां कुझु जेके माण्हुनि चयो त बाबा इहो कुझु बि न आहे, इहा जेका असां ॿारनि जेका आहिनि से लीका पाता आहिनि, इहा का स्क्रिप्ट वग़ैरह न आहे, इहो तुंहिंजो गुमान आहे। पर अलाए छो मूंखे लॻो त मूंखे इन तहक़ीक़ खे अञा अॻियां वधाइणो घुरिजे। पोइ मां सिंधी ॿोली जे बाख़्तियार इदारे वारनि सां राब्तो कयो, स्क्रिप्ट सां लाॻापियल जेके आहिनि मूं किताब पढ़णु शुरू कया। पर अजीब इत्तेफ़ाक़ इहो या मुंहिंजी बदनसीबी त हटवाणकी ते स्क्रिप्ट ते जेके मूंखे किताब न मिली सघिया, सवाइ हिकिड़े किताब जे जंहिंजो मूं हवालो ॾिनो हिते, सो बि कंपाइलेशन आहे मुख़्तियार अहमद मल्लाह जी, जेकॾहिं उहो हिते हुजे त उनखे ज़रूरु ख़बर हूंदी, पर उनजो नालो आहे ख़ुदावादी लिपि। हाणे आउं वरी मुंहिंजी बि कंफ्यूज़ थी वियुसि त ही ख़ुदावादी आहे, हटवाणकी आहे या ॿी आहे। मज़ीद मुंहिंजी ॻाल्हि ॿोल जेका आहे समुंड जे हुन पार हिकिड़े सिंधी विद्वान सां थी, उन मुताबिक़ त इहा जेका लिपि आहे ख़ुदावादी न आहे, इनखे ख़ुदावादी असां नथा चई सघूं। मूं उनखां पुछियो साईं छो इनखे ख़ुदावादी नथा चई सघूं, असां वटि सिंध में इनखे ख़ुदावादी चयो वेंदो आहे। सिंधी ॿोली जो जेको बाख़्तियार इदारो आहे उन में पटी लॻी पई आहे हिकिड़ी, ऐं उन मथां लिखियो पियो आहे ख़ुदावादी। जॾहिं उहे स्क्रिप्ट खे मूं उन सां मैच कयो त साॻियो ई हुआ। पोइ साईं उन्हनि मूंखे एक्सप्लेन कयो त इहा जेकॾहिं स्क्रिप्ट ख़ुदावाद में ॾिसबी, पढ़बी, लिखबी त ख़ुदावादी, जेकॾहिं शिकारपुर में इहा लिखबी या इनखे ॾेती लेती थींदी, या जेके वाणिया हुआ जेके अॻे हटनि ते जेका, त उनखे वरी शिकारपुरी पिया चवनि। दादू में, मेहड़ में जेकॾहिं थींदी त उनखे लुंडा अखर चवंदा हुआ उते। लाड़ में थींदी त लाड़ी या खोजकी, मतिलबु 10-12 नाला उन्हनि ॿुधाया। पर मक़सदु ॻाल्हि जो इहो आहे त जेकॾहिं इहे मानूमेंट्स ख़ुदा न ख़ास्ता रही विया सुभाणे, जीअं मींहं पिया 2010 वारा, वरी 2022 में जेके ॿोॾूं आयूं मींहं पिया, त उन में 75% जेके मानूमेंट्स आहिनि उहे डिमोलिश थी विया, सफ़ा फिनिश, ख़तमु थी विया। ऐं जेकॾहिं अहिड़ा मींहं या ॿोॾूं वरी पयूं त आउं सम्झां थो 100% इहे जेके आहिनि से ख़तमु थी वेंदा, रही वेंदा। अच्छा, मूंखे ईअं लॻो त जीअं अंधनि खे हाथी लधो, जीअं अंधनि खे हाथी लधो, जंहिंजे हथ में पुछ आयो उन चयो त हाथी जेको आहे सो उनखे वार आहिनि ऐं उहो नरम आहे, जंहिंखे जेका सूंड हथ में लॻी या जेके उनजा वॾा जेके ॾंद थींदा आहिनि, उन चयो त हाथी त सख़्तु आहे तमामु ऐं उहो लोह वांगुरु आहे। अहिड़ी तरीक़े सां मूं उन में हथु विधो आहे। ऐं हाणे मूंखे ख़बर पई आहे त हटवाणकी खैरपुर मीरस में मीरपुर ख़ासि में आहे तालको सिंधड़ी। सिंधड़ी जा अंब त मशहूरु आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। सिंधड़ी में अञा ताईं हिकिड़ा वाणिया आहिनि जेके हटवाणकी में लिख पढ़ कनि था, हिसाब किताब समूरो जेको आहे सो कनि था। त मुंहिंजी ख़्वाहिश आहे त जेकॾहिं सिंधी ॿोली जो बाख़्तियार इदारो या मुंहिंजो इदारो जिते आउं पढ़ायां पियो, उहो ई मूंखे हुते मोकिले त आउं सिखंदुसि, हिनखे सिखणु चाहियां थो, सिखी सघां थो।
ऐं का वॾी मुश्किल न आहे जो कॾहिं इहा शइ डिसाइफर थिए। ॿी अहम ॻाल्हि इहा आउं सम्झां थो त इन जो कनेक्शन जेको आहे किथे न किथे ब्रह्मी लिपि सां आहे। हवाला मूं ॾिना हिन में डॉक्टर आफ्ताब साहब वेठा आहिनि मूंखां, त लॻे ईअं थो त शायदि इन जो कनेक्शन जेको आहे ब्रह्मी लिपि सां आहे। जेकॾहिं ब्रह्मी लिपि सां आहे त पोइ हिन जो शेप वरी सफ़ा एॾो चेंज छो थी वियो? छो त ब्रह्मी ऐं उनखां जेके पुराणियूं आहिनि उहे त सिम्बल्स आहिनि, सिम्बल्स ते बीठल आहिनि। मोहन जे दड़े जी जेका समूरी स्क्रिप्ट आहे उहा सिम्बल्स ते बीठल आहे। इनखे असां हेरोग्लिफ चवंदासीं शायदि, या पेट्रोग्लिफ। हा, ही पेट्रोग्लिफ्स आहिनि, मतिलबु पेट्रोग्लिफ चवंदासीं। त पोइ ही जेका आसान लॻंदड़ पेट्रोग्लिफ्स रॉक कार्विंग्स ते आहे। बहरहाल त पोइ असां हिनखे जेको आहे सो फाइनली मुंहिंजो हिते अचण जो मक़सदु ऐं जेको आहे सो नतीजो हाणे मां ॿुधाईंदुसि। त हिन वक़्तु जॾहिं असां इतिहास जे अज़ीम जदीदियत वारे दौर में दाख़िल थी चुका आहियूं, त पुराणे दौर में अणथणियूं जेके ॻाल्हियूं हाणे थियण जोॻियूं थी पियूं आहिनि। तंहिं करे मुंहिंजे ख़्याल मूजिबि हाणे असांखे जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां सिंध जी इन क़दीम तारीख़ी लिपि जी भाञ करणु घुरिजे ऐं इहो अहम कमु हिन जदीद दौर में उकलाइणु तमामु ज़रूरी आहे। जीअं त आउं पंहिंजे हिन मुख़्तसिर तहक़ीक़ी मज़मून में सिंध में मौजूदु क़दीम आसारनि खे पेश ख़तरनि बाबति ॿुधाए चुको आहियां। हिन खां अॻु में साॻी मौज़ूअ ते 2 किताब मुंहिंजा अची चुका आहिनि। मुंहिंजी वरितल ज़ाती कोशिशुनि जे नतीजे में सिंध जे क़दीम आसारनि वारे खाते ऐं इंडोमेंट फंड ट्रस्ट वारनि कुझु सिंध में मौजूदु कुझु क़दीम आसारनि खे महफ़ूज़ करायो आहे, पर आउं सम्झां थो त अटे में लूणु बराबरि आहे। ऐं माज़रत कंदे चवां थो त जिथे मिसाल 60 मोनूमेंट्स आहिनि त उते सिर्फ़ु 4 मोनूमेंट्स जी रिपेयर ऐं मेंटेनेंस कई वई आहे। जिथे 20 मोनूमेंट्स आहिनि त उते रुॻो हिकिड़े मोनूमेंट्स जी रिपेयर ऐं मेंटेनेंस कई वई आहे। लेकिन उहा बि ईअं कई वई आहे जो जेका इहा स्क्रिप्ट लिखियल हुई, जेका तव्हां ॾिठी केॾी शानदार स्क्रिप्ट हुई, उनखे वाइट वॉश कयो वियो। उन जी जेका ओरिजिनलिटी हुई, जेका स्क्रिप्ट हुई, साईं ॾिसो न, हाणे तव्हां ॾिठो त हिन में सिर्फ़ु पेंटिंग न आहे। हिन में पेंटिंग हुजे त हलो ठीकु आहे, तव्हां हुनखे वाइट वॉश कयो, वरी हुनखे बेस हणी जेके पेंटिंग हुन ते ॿीहर पेंटिंग कयो, पर अहिड़ी क़दीम जेका स्क्रिप्ट आहे उहा त गुम थी वेंदी न। उन जी ओरिजिनलिटी जेका आहे सा उहा ख़तमु थी वेंदी। त आउं सम्झां थो त ॿाहिरीं दुनिया में इदारा जेके आहिनि उहे गॾिजी कमु कंदा आहिनि। बज़ाहिर त हिन इदारे जो नालो आहे कल्चर एंटीक्विटीज़ एंड टूरिज़म डिपार्टमेंट, पर अंदरूनी तौर ते हाल में वेठल ऐं स्टेज ते वेठल घणनि माण्हुनि खे ख़बर हूंदी त इहे पाण में ई ठहियल न आहिनि। सो थियणु ईअं घुरिजे त इन्हनि सभिनी इदारनि खे गॾिजी सजी पाण में कमु करणु घुरिजे। ऐं हाणे जॾहिं स्क्रिप्ट मिली आहे त हाणे सिंधी ॿोलीअ जे बाख़्तियार इदारे जो बि फ़र्ज़ु थिए थो त हिकु विख अॻिते वधे ऐं इन्हनि इदारनि सां हथु मिलाए का स्कीम, को प्रोजेक्ट जेको आहे उहो हिकिड़ो कयो वञे। उन में जेको आहे सो इन फील्ड में वञी करे जेके बि रहियल खुलियल बाक़ी अहिड़े क़िस्म जूं नायाब ऐं क़दीम स्क्रिप्ट्स बचियूं आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ कराइण लाइ अमली तौर ते जिदोजहद करणु खपे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।